जेकबाबाद टावर चौकी इंचार्ज आफ्ताब अहमद तरीन की कामयाब कार्रवाई। SSP जेकबाबाद समीर नूर चना के हुक्म ते अमल कंदे शहरन की शिकायत ते प्लास्टिक माफिया के खिलाफ कार्रवाई। इन हवाले से वधिक तफ़सील ॾियण लाइ असां सां लाइन ते मौजूद है जेकबाबाद मां CN न्यूज़ जो रिपोर्टर जमील गुल थहीम। जी जमील गुल, छा तफ़सील आहिनि? बिल्कुल अवांखे ॿुधायां त जेकाबाद जे टावर चौकी इंचार्ज आफ्ताब तरीन आहे जेको उन अॼु कार्रवाई कई आहे, जंहिंमें SSP जेकाबाद डॉक्टर समीर नूर चन्ना वटि शहरी जेके आहिनि त कुझु माण्हुनि उन शिकायतूं कयूं। जेका प्लास्टिक आहे त उहा माफ़िया जेके आहिनि त उहे ब्लैक ते विकिरो करनि पिया। जी प्लास्टिक विकिरो कंदड़ जेके 3 दुकानदार आहिनि उन्हनि खे जेको आहे पुलिस गिरफ़्तार कयो आहे, जंहिंमें जेको आहे जवाबदार आहे सलादीन पठान, नबीदा दस्ती, शाहिद पठान गिरफ़्तारी में जेको आहे उहो शामिल आहे। अहिड़े इन्हनि जे ख़िलाफ़ टावर चौकी इंचार्ज आफ्ताब तरीन जेको आहे त कार्रवाई कई आहे, जंहिंमें जेको आहे शहरी में जेका हिन वक़्तु जेका ख़ुशी जी जेका हिन वक़्तु लाइट कजी वई आहे, जंहिंमें जेको